अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक आहियो? ख़ैरियत सां आहियो? असां सिंधी लेक्चरार जे इंटरव्यू में जेके सवाल पुछा विया आहिनि SPSC जे तरफ़ां उन्हनि खे ॾिसी रहिया हुआसीं रोज़ानो जे बुनियाद ते। उन सिलसिले में ई अॼु असां जेको डिस्कस कंदासीं उहो इंटरव्यू नंबर 3 आहे। हिन खां पहिरियां असां इंटरव्यू 2 जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ पार्ट्स में डिस्कस करे चुका आहियूं। अगरि उहे तव्हां वीडियो न आहिनि ॾिठा त उहे बि तव्हां ज़रूरु ॾिसी वठो। ऐं हीअ जेको इंटरव्यू नंबर 3 आहे इहो बि 26 तारीख़ 7 महीनो 2024 ते SPSC ऑफिस कराची में ई वरितो वियो। हाणे इन में जेके सवाल पुछा विया उहे बि पढ़ंदासीं ऐं गॾोगॾु मां पंहिंजी नॉलेज जे हिसाब सां उन्हनि जा जवाब बि लिखिया आहिनि उहे बि तव्हांजे आॾो मां पेश कंदुसि। अगरि को जवाबु ग़लति बि हुजे त तव्हां मूंखे गाइड करे था सघो कमेंट्स में, ठीकु आहे। ऐं शुरू करण खां पहिरियां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो या सब्सक्राइब न आहे थियल त इनखे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾियो। अच्छा, शुरू था कयूं। हाणे पहिरियों जेको सुवालु उन शागिर्द खां पुछियो वियो उहो आहे छिंद विद्या जी माना छा आहे। हाणे हीअ जेको छिंद विद्या आहे इहो जीअं अरबी या फ़ारसी जेका शाइरी आहे उन्हनि जो जेको वज़न ऐं बहर हूंदो आहे उन जो जेको क़ाइदा ऐं कानून रूल्स असां सवली सिंधी में चऊं जेके वज़न हूंदा आहिनि उन जा त कीअं बीहारिजनि उन जे इल्म खे चइबो आहे इल्म उरूज़। त साॻीअ तरीक़े सां हिंदी शाइरीअ में वरी जेके वज़न जो निज़ाम हूंदो आहे या इल्मु हूंदो आहे या वरी फ़न हूंदो आहे त उनखे छंद विद्या चयो वेंदो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ जेको सुवालु पुछियो वियो उहो आहे चवणी ऐं पहाके में कहिड़ो फ़र्क़ु आहे। हाणे हीअ सुवालु तव्हां ॾिसो इंतिहाई अहम आहे। पहिरीं ॻाल्हि त जेको पहाको आहे उहो हिकिड़ो नुक़्तो या गुफ़्तगू आहे या को अहिड़ो जुमिलो आहे तव्हां चई था सघो या जुमिलो न बि हुजे जंहिंमें को ऊनो ख़्यालु या वीचार समायल हुजे, यानी जेको डिमांड करे त तव्हां सोचो उन ते गौर कयो उन खां पोइ वञी करे असां उन जो जेको आहे माना ते पहुचूं। जॾहिं त चवणी जेका आहे उहो जुमिलो आहे जेको आम मरवज हुजे, जेको समाज में माना थी वियो हुजे, मरवज थी वियो हुजे ऐं जंहिंजो कमु जेको हुजे उहो भलाई जी माना नसीहत करणु हुजे, ठीकु आहे, भलाई जी नसीहत करणु हुजे ऐं समाजी तौरु उहो गुफ़्ते जी हैसियत माना रखंदो हुजे, ठीकु आहे। ऐं ॿिए नंबर ते जेको फ़र्क़ु इन्हनि में थींदो उहो इहो आहे त पहाको जेको हूंदो आहे उहो अखरी माना बदिरां ॿी माना ॾींदो आहे। माना जेको उहो लिखियलु हूंदो लफ़्ज़ जेके लिखियलु हूंदा अखर लिखियलु हूंदा उन्हनि में का ॿी माना लिखियलु छुपियलु हूंदी। जॾहिं त चवणी में ईअं न आहे। चवणी जेका आहे अखरी माना में ई कत बांधी वेंदी आहे ऐं उन जी जेके अखर उहे लिखियलु हूंदा जेके लफ़्ज़ लिखियलु हूंदा उहे पंहिंजी माना पाण ई ॾींदा रहंदा, ठीकु आहे। हाणे हिते हिन जो हिकु ॿ मिसाल हिन ते मां शामिलु कया आहिनि। मिसाल पहाके जो मिसाल आहे 2 त 12। हाणे 2 त 12 इहो डिमांड थो करे त इन मां सम्झो त इन 2 त 12 मां छा मुराद आहे, यानी ॿधी में जेको आहे उहा ताक़त आहे, ठीकु आहे। या वरी ॿियो असां वटि पहाको आहे सब्र जनी हिकिड़ो मिंट सब्र जनी जो शेर तीर न घुसे तनी जो। हाणे हेॾां वरी जेका चवणी आहे उहा ॿधीअ में बरकत आहे, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। हाणे इहे ॿई ॾिसो चवणियूं इहे पंहिंजी माना पाण ई ॾियण थी पियूं, जहिड़ी करणी बाबा जीअं कंदे उहे भरीदे, ठीकु आहे। त सवलो हुयो इहो बि सुवालु, कोई एॾो ॾुखियो कोन हो। उन खां पोइ जेको सुवालु पुछियो वियो उहो आहे सुवाल नंबर 3 जोगियुनि बाबति सभ खां पहिरियां कंहिं शेर चया। इन जो जवाबु आहे काज़ी काज़न कया शेर चया, ठीकु आहे। उन खां पोइ सुवाल नंबर 4 आहे पहिरियों बाज़ाब्ता शाइर केरु आहे। हाणे हिन जो मां जवाबु न लिखियो आहे छो त इहो मूंखे पाण खे सम्झ में न पियो अचे त बाज़ाब्ता मां छा मुराद, छा इन मां इहा मुराद आहे त जेको आहे उहो जेको इल्म उरूज़ मुताबिक़ जंहिं पहिरियों पहिरियों शाइर जंहिं शाइरी कई उहो त आख़ून गुल मोहम्मद हालाई आहे। पोइ हाणे हिते इहो थींदो या को ॿियो थींदो मूंखे पक न आहे, अगरि तव्हांखे ख़बर आहे त कमेंट में तव्हां लिखी सघो था। उन खां पोइ सुवालु कैंडिडेट खां पुछियो वियो कोहियार जी माना छा आहे। इन जो जवाबु आहे कोहियार पहाड़ी इलाइक़े खे बि चइबो आहे। कोहियार जी माना यार, दोस्त, पिरी, प्यारो वग़ैरह इहे जेके आहिनि इन जी जेका आहे माना इहे बि आहिनि। सुवाल नंबर 6 पुछियो वियो किताब पहाकनि जी पाड़ जो लेखक केरु आहे। इहो डॉक्टर अब्दुल करीम संदीले साहिब जो किताबु लिखियलु आहे
पहाकनि जी पाड़। उन खां पोइ सुवालु पुछियो वियो किताब टुकरा टुटल सुलेब जा, टुकरा टुटल सुलेब जा कंहिंजो लिखियलु आहे, त इहो शेख अयाज़ जो लिखियलु किताबु आहे। सवाल नंबर 8 पुछियो वियो शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जो को शेर ॿुधायो। हाणे इहो हिन खां पुछा कई वई त शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जो को शेर ॿुधायो, ठीकु आहे। हाणे हे त हिते मां पंहिंजे हिसाब सां लिखियो आहे। जेकॾहिं तव्हांजो इंटरव्यू आहे, इंटरव्यू में तव्हां अपीयर थींदा त उते उहो शेर पढ़िजो जंहिंजी माना तव्हां माना बि कढी सघो, जंहिंजी तशरीह बि करे सघो। थी थो सघे उहो शेर तव्हां पढ़ो ऐं इंटरव्यू वारो वरी तव्हांखां पुछाए त इन में छा चई, थोरो सम्झायो, उनजी सम्झाणी ॾियो त जीअं तव्हांखे सम्झाणी अचे। हाणे हिते शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जो सो हेॾां सोई होॾां सोई मन वसे, तई संदे सोजरे सोई सो पसे, इहो मां हिकिड़ो शेर जेको आहे शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जो लिखियो। सवाल नंबर 9 बि अहिड़ो ई पुछियो वियो उन कैंडिडेट खां, मीर अब्दुल हुसैन सांगीअ जो को शेर ॿुधायो। हाणे इन में बि तव्हां अहिड़ो ई लिखंदो जंहिंजी माना बि तव्हांखे अचे। हिकिड़ो मां हिते लिखियो आहे अदाड़े आहियूं असीं आशिक़ मिज़ाज, आहे सिर असां जे ते वारनि जो ताज। उन खां पोइ जेको सुवालु पुछियो वियो इस्म जा क़िस्म, हाणे हिते मां इन जा न लिखिया आहिनि, इलाही क़िस्म आहिनि ऐं मुख़्तलिफ़ बि आहिनि। छो त मां वरी लिखां त इस्म सूत, इस्म आलिया, इन्हनि में हलियो वञा हा, त बहितर आहे इन खे तव्हां पाण सिंधी नूर ग्रामर बहितरीनु आहे उन मां ॾिसी करे नोट करे था छॾियो। उन खां पोइ जेको सुवालु आयो इस्म हालिया छा खे चइबो आहे। हाणे जेकी लफ़्ज़ फ़इल जे धातुनि मां ठहियलु हुजनि ऐं इस्म सां लागू थी ॾेखारनि त फ़ाइल हिकु कमु कंदे ॿियो कमु करणु लॻे, या वरी इस्म फ़ाइल हिकु कमु जारी रखंदे ॿिए कम खे लॻे। हाणे असां इहो पढ़ी त वियासीं, आयो सम्झ में कोन, ईअं न थी थो सघे तव्हांखे सम्झ में आयो हुजे, मूंखे त कोन आयो सम्झ में। अच्छा हलो सम्झूंसि था। हाणे इस्म आलिया जेको आहे, हाणे मां तव्हांखे सम्झायां थो। फ़इल जो धातु माना मुंड जेको हूंदो आहे फ़इल जो, उहो मिसाल मां थो चवां खाव, छा चई मां खाव। हाणे खाव मां धातुनि मां ठहियलु हुजे, खाव मां थो चवां खाईंदे, खाईंदे, हा हुन मानी खाईंदे फ़ोन ते ॻाल्हायो। ॾिसो हाणे जेको हुयो फ़इल हुयो खा हुयो, यानी इहो फ़इल जो धातु हुयो, धातु हुयो, पाड़ हुई फ़इल जी, उन मां ठहियो खाईंदे। हाणे इहो जेको खाईंदे आहे न, इहो ई तव्हांजो खाईंदे ई इस्म हालिया सॾिबो। ऐं ॾिसो जुमिलो बि ठहे थो न त उन में वरी फ़ाइल छा कंदो, हिकु कमु कंदे जारी रखंदे ॿियो कमु कंदो। हुन मानी खाईंदे मूंसां फ़ोन ते ॻाल्हायो, सवलो थी वियो न। हाणे ईअं मिसाल फ़इल आहे घुम, घुम मां घुमंदे थींदो। फ़इल आहे पीउ, यानी ड्रिंक, उन मां थींदो पीअंदे। हुन चांहि पीअंदे अख़बार पढ़ी, त इस्म हालिया हिते थी वियो पीअंदे। उन खां पोइ जेको सुवालु पुछियो वियो उहो इहो पुछियो वियो त फ़इल मुतअदी छा आहे। फ़इल खे जेकॾहिं असां बुनियाद में क़िस्म में विरायूं त हिकिड़ो क़िस्म फ़इल जो थींदो फ़इल मुतअदी, ॿियो फ़इल जो क़िस्म थींदो फ़इल लाज़मी। हाणे फ़इल मुतअदी उहो फ़इल आहे जंहिंजो असरु फ़ाइल खां थींदे मफ़ूल ते थिए, यानी उहो फ़इल जंहिंखे मफ़ूल हुजे। हाणे हिते लिखूं था फ़इल, ठीकु आहे। फ़इल खे असां अच्छा हिते लिखां ॿिनि में विरायूं, हिकिड़ो थी वियो लाज़मी, ॿियो थी वियो मुतअदी। वरी मुतअदी में हलिया वेंदा वरी ॿ क़िस्म ठहंदा, मुतअदी मारूफ़, मुतअदी मजहूल। फ़इल मुतअदी मारूफ़, फ़इल मुतअदी मजहूल। हिते मुतअदी। हाणे मुतअदी में छा हूंदो त वर्ब सां गॾु मफ़ऊल हूंदो, ऑब्जेक्ट हूंदो। फ़इल सां गॾु ऑब्जेक्ट हूंदो, मफ़ऊल हूंदो। फ़इल लाज़मी में वरी सब्जेक्ट हूंदो, यानी कि फ़ाइल हूंदो ऐं फ़इल हूंदो, ठीकु आहे। त उते उहो थी वेंदो, सवलो थी वियो न। हाणे मिसाल असां अंब खाऊं था, हिते जेको आहे अंब ते कमु कंहिं ते थिए थो, अंबनि ते। इन जे करे चयोसीं फ़इल मुतअदी उहो फ़इल आहे जंहिंजो असरु फ़ाइल खां थींदे मफ़ूल ते थिए। कंहिं ते थिए थो, खाइण जो कमु कंहिं ते थिए थो,
अंब ते थिए थो, त इन जे करे इहो फ़इल मुतदी आहे। त इहे सवाल उन कैंडिडेट खां पुछिया विया ऐं उन खां डेमो न वरितो वियो। हाणे इहो वरी तव्हां पाण बल्कि तव्हां तयारु रहो, जेकॾहिं तव्हांजो इंटरव्यू आहे त डेमो तव्हां खां लाज़मी वठंदा। उहो थी थो सघे त उन कैंडिडेट सुठो परफॉर्म न कयो हुजे त उन खां पोइ हू डेमो ॾे विया ई न हुजनि, या वरी हुन सुठो परफॉर्म कयो हुजे, बहितर परफॉर्म कयो हुजे ऐं हू सम्झी विया हुजनि त हिन में कुझु दाणा आहिनि, इन जे करे बि असां जेको आहे उहो डेमो ॾे न विया। त इहा इंटरव्यू वारनि जी मर्ज़ी आहे, तव्हां डेमो जे लाइ तयारु रहिजो। इहो हुयो अॼु जा जेको वीडियो हुयो या सवाल हुया। वीडियो ॾिसण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।